नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के घोटकी में खबर ॾींदा हलो। घोटकी जे न्यू बस स्टॉप ते कायम अशरफ गुल जे होटल के सीएमओ घोटकी नादिर शाह अमरूटी बासर जे चवण ते ताला हणण जी कोशिश उन हवाले से होटल मालिक मोहम्मद अशरफ गुल ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां गुज़िरियल 10 सालनि खां मथे रेंट ते होटल हलायूं पिया, जॾहिं त असां हर महीने होटल जो रेंट बि पाबंदी सां अदा कंदा आहियूं, पर हाणे सीएमओ घोटकी बासर जे चवण ते हरासा पियो करे। हिन कुछ हफ़्ता पहिरियां हथियार बंद साण करे असांजे होटल ते चढ़ाई करे लखें रुपयनि जो सामान खणी वियो, जॾहिं त असां अहिड़ी पटिशन घोटकी जी अदालत में दाख़िल कराई आहे, पर हाणे हिननि ॿीहर कार्रवाई करे असांजे होटल खे ताला हणण जी कोशिश कई। हिननि चयो त होटल बंद थियण करे 10 खां मथे मज़दूर पिण बेरोज़गार थी विया आहिनि। जॾहिं सीएमओ बासरनि जी वंगार वहंदे होटल बासरनि खे ॾियणु चाहे थो जेका नाइंसाफ़ी आहे, उन मौके ते पोरियत चीफ जस्टिस सेशन जज डीसी घोटकी ऐं MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर खे अपील कई त बासरनि जी वंगारूं सीएमओ नादिर शाह अमरूटी खिलाफ कानूनी कार्रवाई करे इंसाफ ॾियारियो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।